ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। मियां साहब वेझो ॻोठाला बख़्श केहर जो रवासी 17 वरियनि जो नौजवान इमदाद अली पुट गुलजान केहर कराची जे इलाइक़े महरान टाउन मां गुज़िरियल 3 ॾींहनि खां पुरस्कार नमूने गुम थी वियो आहे, जंहिं सबबि वारिस परेशान आहिनि। वारिसनि पारां अहिड़ो इतलाउ पुलिस खे ॾिनो वियो आहे। वारिसनि संदसि ॻोल्हा में मदद जी अपील कई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। मियां साहब वेझो ॻोठ अल्लाह बख़्श केहर जो रवासी 17 वरियनि जो नौजवान इमदाद अली पुट गुलजान केहर कराची जे इलाइक़े महरान टाउन मां गुज़िरियल 3 ॾींहनि खां पुरस्कार नमूने गुम थी वियो आहे, जंहिं सबबि वारिस परेशान आहिनि। वारिसनि पारां अहिड़ो इतलाउ पुलिस खे ॾिनो वियो आहे। वारिसनि संदसि ॻोल्हा में मदद जी अपील कई आहे। मियां साहब वेझो ॻोठ अल्लाह बख़्श केहर जो रवासी 17 वरियनि जो नौजवान इमदाद अली पुट गुलजान केहर कराची जे इलाइक़े महरान टाउन मां गुज़िरियल 3 ॾींहनि खां पुरस्कार नमूने गुम थी वियो आहे, जंहिं सबबि वारिस परेशान आहिनि। वारिसनि पारां अहिड़ो इतलाउ पुलिस खे ॾिनो वियो आहे। वारिसनि संदसि ॻोल्हा में मदद जी अपील कई आहे। मियां साहब वेझो ॻोठ अल्लाह बख़्श केहर जो रवासी 17 वरियनि जो नौजवान इमदाद अली पुट गुलजान केहर कराची जे इलाइक़े महरान टाउन मां गुज़िरियल 3 ॾींहनि खां पुरस्कार नमूने गुम थी वियो आहे, जंहिं सबबि वारिस परेशान आहिनि। वारिसनि पारां अहिड़ो इतलाउ पुलिस खे ॾिनो वियो आहे। वारिसनि संदसि ॻोल्हा में मदद जी अपील कई आहे।